Welcome to Time News Studios. You are watching 12 PM Bulletin. सिंध सरकार जा कोरोना जो फैलाव रोकण जे लाइ अहम कदम। माल पीड़ियुनि ऐं मुसाफ़िर गाॾियुनि में कोरोना वैक्सीन जे सर्टिफिकेट बिना दाख़िला ते पाबंदी। हुकूमत होटल्स ऐं रेस्टोरेंट्स ते वञण लाइ वैक्सीनेशन लाज़मी करार ॾेई छॾी। कराची में कोरंगी ज़िले जी 3 यूसीज़ में स्मार्ट लॉकडाउन लागू। शाह फैसल कॉलोनी, गुलज़ार कॉलोनी ऐं रिफ़ाह आमा इलाइक़े में 31 जुलाई जी शाम ताईं स्मार्ट लॉकडाउन हूंदो। लाहौर जूं समूरियूं मार्केट्स अॼु बंदि रहंदियूं। ज़िले इंतिज़ामिया खे दुकाननि जी बंदिश यकीनी बणाइण जी हिदायत। इस्लामाबाद में अफ़गान सफ़ीर जी धीउ जे अगवा ऐं तशद्दुद केस में ॿियो टैक्सी ड्राइवर बि गिरफ़्तार। ज़रियनि जो चवणु आहे त वाक़े में 2 टैक्सीज़ इस्तेमालु कयूं वयूं। हिक टैक्सी ड्राइवर खे अॻु ई गिरफ़्तार कयो वियो हो। मामले जी जांच जारी। वज़ीर आज़म इमरान ख़ान अफ़गान सफ़ीर जी धीउ जे अगवा ऐं तशद्दुद वाक़े जो नोटिस वरितो हो। पीपल्स पार्टी तरफ़ां वाक़े ते वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद खां इस्तीफ़ा जो मुतालबो। जोही भरिसां FP बंद खे रूण बाद पयल घारो वधी 100 फुट थी वियो। आबपाशी अमलो 24 कलाक गुज़रण बावजूदु घारो वधण में नाकाम। बैराजी इलाइक़े में 20 खां वधीक ॻोठ पाणीअ जे घेरे में अची विया। केतिरा ई ख़ानदान परेशान। काछे में नए गाज जे वॾे वहकिरे सबबु पाणीअ हेठि आयल केतिरा ई रस्ता बहाल न थिया। काछे जे सभई ॻोठनि जो दादू ऐं जोही शहर सां 3 ॾींहं बि ज़मीनी राब्तो काथा। काछे वासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ऐं शहरनि ॾांहुं मुंतक़ीअ में ॾुखियायूं। नए गाज जे पाणीअ में फाथल ॻोठाणनि जी खुराक ख़तमु थियण लॻी। सिंध सरकार खां रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन तेज़ करण जो मुतालबो।